लाड़वाइस न्यूज़ में खबरों के सिलसिले के जारी रखने अवां खे घोटकी का ख़बर ॾींदालूं त घोटकी वेझो ॻोठ अबलमीर पर माथिलो मूमली माड़ी रोड वटां निकिरंदड़ डिंगड़ी वाह मां एरीगेशन अमले जी मिली भगत सां 62 शख़्सी सरपरस्ती में वाह मां मिटी खोटण जो सिलसिलो जारी आहे। वाज़े रहे त वाह में वॾा खॾा पइजी वञण करे हर साल मैसूम ॿारड़ा पाणी में ॿुॾी फौत थियनि था। सुञाणदुरिन जो चवणु आहे त डिंगड़ी वाह मां 4 खां 5 फुट जे लॻभॻि खोटाई करे क्रेन मशीनूं लॻाए ट्रैक्टरनि वसीले सरेआम मिटी खई वञे थी। इंसामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ओॾां कवरेज करण ते 62 ठेकेदार पारां घोटकी जे सीनियर सहाफ़ी रशीद मीराणी खे फ़ोन करे नतीजा भोगण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। इलाइक़े वासियुनि तोड़े सुञाणदुरिन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर डिंगड़ी वाह मां गैर क़ानूनी मिटी खणणु बंदि करे एरीगेशन अमले ऐं 62 ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट मीर मठार चना, लाड़वाइस न्यूज़ घोटकी। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ फॉलो करियो लाड़वाइस न्यूज़।